जमाल चाबर सां ॻोठ बार खां डायरीअ में नौजवान टिकटॉक वीडियो ठाहिण दौरान रोड़ी केनाल में किरी ॿुॾी वियो आहे। 10 वरनि जो अफ़ज़ल डायरी रोड़ी केनाल में किरी ॿुॾी वियो आहे। संदसि ॻोल्हा जारी आहे। भाउ टिकटॉक ठाहिण दौरान रोड़ी केनाल में किरी ॿुॾी वियो आहे। संदसि ॻोल्हा जारी आहे। जमाल चाबर सां ॻोठ बार खां डायरीअ में नौजवान टिकटॉक वीडियो ठाहिण दौरान रोड़ी केनाल में किरी ॿुॾी वियो आहे। 19 वरनि जो अफ़ज़ल डायरी रोड़ी केनाल में किरी ॿुॾी वियो आहे। संदसि ॻोल्हा जारी आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे जमाल शाह मां नज़ीर डायरी। जी नज़ीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, जमाल चाबर सां ॻोठ बार खां डायरी जी रवाती इलाही बिच डायरीअ जो 19 साला नौजवान फर्ज़ंद अफ़ज़ल डायरी रोड़ी केनाल जे जमाल शाह रेगुलेटर भरिसां टिकटॉक ठाहींदे रोड़ी केनाल में किरी ॿुॾी वियो। राब्तो करण ते संदसि भाउ अशियान डायरी ॿुधायो त भाउ टिकटॉक ठाहिण दौरान रोड़ी केनाल में किरी ॿुॾी वियो आहे, जॾहिं त मक़ामी माण्हू ऐं रेस्क्यू टीम पारां रोड़ी केनाल मां लाश जी ॻोल्हा जारी आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नज़ीर डायरी तफ़सील ॾियण लाइ।